कुर्बान थोरो हेॾा जी जी। घर जो राशन त वठिया। ॾाढी गर्मी है यार। हे अचे 500 रुपया। अटो गिह खंड पत्ती बसर आलू ए त वठी अच। अरे यार 500 में थींदी पूरी। रुगो टेंशन ही टेंशन। पैसा 500 रुपया छा वठी छा वठा। अटो गिह खंड पत्ती आलू बसर। अरे यार वो राजा वाणियो पाराई सटोपी। अस्सलाम वालेकुम वादा छाला खैरा कुशई टाइट लगो पे। वालेकुम अस्सलाम। बिल्कुल हाँ दोस्तन जो दो हैं। दे हाल वाल छा खाइंदे चा पींदे। अरे यार तोखे तो खबर है छा खाइंदा मुझे को पसंद है तोखे खबर है वठिया। अच्छा बस हिकड़े मिनट में हली आयो। जानी बा 50 पकोड़ा दे। यार एक स्टिंग जा। यार स्ट्रिंग खत्म थी वे 7 अप चाहिए ध्यान है। चलो 7 अप दे छो। हाँ हाँ हल एडी थदी खबर था सारो लोगों पे। हाजी सिद्दीक जा पकोड़ा तमाम भला है यार हिली दो कन। बिल्कुल बा हाजिर। यार हिकड़ो नंढड़ो अर्जा। जी अदा हुकुम। यार सामान खपे 1000 का 1500 जो हारिन जो लाभारो शुरू थियण वारो आहे। कुछ ॾींहंनि खां बाद में वापस कंदुसि। अरे यार सवेरो चईयान हाणे कैमरा सिस्टम सॼो लॻो पियो दुकान में भाउ वियल हेॾा हिन घड़ी अची वेंदो मथां टाइम मुंहिंजो भरियो पियो मानीअ टाइम हिन घड़ी ठकाची कंदो पोइ शाम जे टाइम अचा। अरे यार मूं त हिन बारे में सोचियो ई कोन। चलो ठीकु आहे कोई मसलो न आहे ॿिए के टाइम ते खणी लाहींदासीं। उधार जी ख़बर भाग है न पे अची वियो भाउ अची वियो। दे खबर कंहिंखे उधर तो कोन है पुट। लालच बुरी बला आहे। अरे यार राजा जे भाउ खे बि हींअर अचिणो हो। हाणे सामान कीअं वठां अदा त मारे छॾींदो। हाणे केॾां वञा हाणे ॿियो रस्तो बि कोन्हे। 100 ख़र्च करे 500 ते कढियां हाय अहिड़े नसीब। लालच बुरी बला। वॾा सच चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ग़रीब माण्हूअ खे रब जी रज़ा ते राज़ी रहणु घुरिजे। जेतिरो हुजे उन ते ख़ुशि रहणु घुरिजे।